नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरें सिलसिलो जारी है। इन वक्त के चंबड़ में ख़बर ॾींदा हलूं त नवाबशाह जी सिंध हारी कमेटी के अगवान जान मोहम्मद रुस्तमानी के कातिलाने हमले खिलाफ चंबड़ में सिंध हारी कमेटी के अगवान अरबाब रुस्तमानी, गुलाब बील, अब्दुल गफूर शेख, मुबारक रुस्तमानी, आदि बख्श सनाई ऐं ॿियनि जी अगवानी में चंबड़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते एहतिजाज कंदड़नि अगवाननि जो चवणु इहो त नवाबशाह जी सिंध हारी कमेटी जे अगवान हाजी जान मोहम्मद रुस्तमानी ते बासर माण्हू कातिलाने हमलो करे ज़ख्मी करे छॾियो आहे, पर पुलिस हिन वक्त ताईं जवाबदार गिरफ्तार नाहे कया। हिननि वधीक चयो त नवाबशाह जे बी सेक्शन थाने ते SHO आसिफ मक्सी जवाबदार गिरफ्तार करण लाइ को बि कदम नाहिन खया। हिननि IG सिंध DIG खां मुतालबो कयो त फौरी तौर ते जवाबदार गिरफ्तार करे कानून जे कटेड़े में आंदो वञे, ॿी सूरत में सॼी सिंध में एहतिजाज जो दायरो वसी कयो वेंदो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।